ओम शांति। अतिथि विचारिका 3/4/2023 बेटा बेटा बाप दादा चवंदा मीठे मीठी ॿार बाप आहिनि तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र ॾियण जंहिंसां तव्हां सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणे बुद्धिवान थी वेंदा। ज्ञान नेत्र बाबा ॾिनो अथई। हिन ज्ञान नेत्र अर्थात आत्मा जी स्मृति ॾेई करे असांखे बाबा पोइ ज्ञान ॾिनई। स्मृति सां जॾहिं असां ॿुधियो सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान त सभु बुद्धिवान थी वियासीं। प्रश्न आत्मा और शरीर ॿिन्हिनि खे पवित्र ठाहिण यथा तथा राजाई पद जो अधिकारी वठण जी सहज विधि छा आहे? उत्तर तव्हां वटि देह से जो कुछ भी पुराणो कखपन आहे हुनखे एक्सचेंज करो, बाप जे हवाले करे छॾो, पूरो भली छॾो। ये पुरानी देह भी बाबा के ले छॾो, पुराना संस्कार, पुरानी श्रीमत, पुराना संकल्प, स्वभाव, संस्कार सब बाबा के ले छॾो, पूरो भली छॾो। बाप की ट्रस्टी ठाहियो, बाप के ट्रस्टी ठाहियो, श्रीमत ते हलंदा रहो। बाबा चवंदा पूरो भली छॾो, श्रीमत ते हलंदा रहो त आत्मा और शरीर ॿई पवित्र ठही राजाई पद प्राप्त थी वेंदो। असांखे जनक भी भली छॾियो त हुनखे जीवन मुक्ति मिली, न त तव्हां ॿार बि बाप जो वारिस, बाप खे वारिस ठाहियो। हिन समय असांखे बाप खे वारिस ठाहिणो आहे त बाबा खे सभु कुझु ॾियणो आहे त 21 जन्मनि जो अधिकार मिली वेंदो। गीता आहे नैनहीन की राह ॾेखारियो प्रभु। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो, इहे भगत भगवान खे पुकारदा आहिनि। भगवान खे पूरो न ॼाणण जे कारण मनुष्य केतिरो दुखी थी वेंदो आहे, केतिरो मथो मारंदो रहंदो आहे। भक्ति मार्ग में सिर्फ़ हिन जन्म जी ॻाल्हि, भक्ति मार्ग में केतिरो मथो लॻाईंदो रहंदो आहे, मथो मारंदो रहंदो आहे। सिर्फ़ हिन जन्म जी ॻाल्हि न आहे, जॾहिं खां भक्ति शुरू थी आहे तॾहिं खां धक्का खाईंदा आया आहियूं। भारत में ही पूज्य देवी देवताउनि जो राज्य हुयो जेके स्वर्ग सचखंड चइबो आहे। हाणे भारत कूड़ खंड थियो आहे। भारत जी महिमा ॾाढी जबरदस्त आहे न, छो जे भारत परम पिता परमात्मा जो बर्थ प्लेस आहे। उनजो असल नाम शिव आहे। शिव जयंती भी मनाईंदा आहिनि, रुद्र व सोमनाथ जयंती न मनाईंदा आहिनि। शिव जयंती व शिवरात्रि मनाईंदा आहिनि। हाणे सभी नैनहीन बुद्धिहीन थी विया आहिनि, छो कि सभिनि में 5 विकार आहिनि। रावण नैनहीन बुद्धिहीन ठाहियो अथई, हिक ॿिए खे दुख ॾींदा रहंदा आहिनि। भारत जॾहिं स्वर्ग हुयो त दुख जो नाम न हुयो। स्वर्ग जी स्थापना करण वारो आहे हेवनली गॉड फादर। स्वर्ग जी स्थापना करण वारो आहे हेवनली गॉड फादर। हाणे सभु भक्तनि जो भगवान त ज़रूर हिकु ई हुजणो खपे न। सभी नैनहीन अर्थात नैनहीन आहिनि, अर्थात ज्ञान जो चक्षु व डिवाइन इनसाइट न आहे जो असांखे हाणे मिली आहे। असांखे हाणे बाबा पहिरियों आत्मा जी स्मृति ॾेई करे, आत्मा में जेको बुद्धि रूपी नेत्र हुनखे खोले करे, तॾहिं त असांखे ज्ञान सम्झ में आयो न। पहिरियों पाठ त इहे ई पढ़ियो आत्मा जे बारे में। त बाबा चवनि था हाणे सभी नैनहीन अर्थात ज्ञान जी चक्षु व डिवाइन इनसाइट आहिनि। भगवान वचन मां तव्हांखे राजयोग थो सिखायां। श्रीमद भगवत गीता आहे मुख्य। श्री अर्थात श्रेष्ठ मत ते हाणे तव्हांखे बुद्धिवान बाबा असांखे ठाहिनि था न। दिव्य चक्षु अर्थात ज्ञान जो टियों नेत्र बाबा ॾिनो अथई असां सभिनि खे। वास्तव में ज्ञान जो टियों नेत्र असां ब्रह्मण खे मिलंदो आहे, जिसां असां बाप ऐं बाप जी सॼी रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणे ॾींदा आहियूं। हिन समय सर्वव्यापी आहे देह अहंकार व 5 विकार। इन करे सभी घोर अंधियारे में आहिनि। तव्हां ॿारनि वटि रोशनी आहे न। हाणे तव्हांजी आत्मा सॼे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी खे ॼाणे वई आहे। अॻियां तव्हां सभु अज्ञान में हुयो न। ज्ञान अंजन सतगुरु ॾिनो, अज्ञान अंधेर विनाश। जो पूज्य हुया उहे ई पुजारी ठहिया आहिनि, पूज्य आहिनि रोशनी में।
पुजारी आहिनि अंधेरे में, परम परमात्मा खे आपे ई पूज्य आपे ई पुजारी न थी सघंदा आहिनि। उहो त परम पूज्य आहे न, सभिनि खे पूज्य ठाहिण वारो आहे। हुनखे चइबो आहे परम पूज्य परम पिता परमात्मा। कृष्ण खे थोड़ी चईंदासीं, उनखे सभु गॉड फादर थोड़ी चईंदा, निराकार खे सभु गॉड फादर बि चईंदा। आहे उहो बि आत्मा परंतु परम आहे, इन करे हिनखे परम पिता परमात्मा चइबो आहे। आत्मा परमात्मा जो रूप हिकु आहे, जरूर असां आत्मा ई आहियूं, उहो परमात्मा आहे, श्री परम धाम में रहण वारी। अंग्रेजी में हुननि खे सुप्रीम सोल चइबो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां ॻाईंदा बि आहियो, आत्मा परमात्मा अलॻि रहे भोकाल। ये न परमात्मा परमात्मा सां अलॻि रहे भोकाल। असां आत्मा सां परमात्मा हुजे त ये आत्मा परमात्मा चऊं ई न, परमात्मा परमात्मा अलॻि रहे भोकाल चऊं, ये थोड़ी चईंदा आहियूं। पहिरियों नंबर जो अज्ञान आहे, आत्मा सु परमात्मा परमात्मा सु आत्मा चए। आत्मा त जनम मरण में ईंदी आहे न, परमात्मा थोड़ी पुनर्जन्म में ईंदो आहे। बाप बि सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। तव्हां भारतवासी स्वर्गवासी पूज्य हुयो, इहा सॼी ईश्वरीय फैमिली थी वई न। अच्छा भला इहे त ॿुधायो, तव्हां माता पिता कंहिंखे चईंदा आहियो? इहा केरु चईंदो? आत्मा चईंदी आहे तव्हां माता पिता, तव्हांजी कृपा सां स्वर्ग जा सुख गनेरे। इनखे स्वर्ग, असांखे स्वर्ग में मिलिया हुया न, तव्हांजी कृपा सां सुख गनेरे असांखे स्वर्ग में मिलिया हुया। तव्हां माता पिता अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहियो न, त असां तव्हांजा ॿार ठहींदा आहियूं। बाप चईंदो आहे मां संगम ते ई अची करे राजयोग सेखारींदो आहे नई दुनिया जे लाइ। संगम ते अची करे राजयोग सेखारींदो आहे नई दुनिया जे लाइ। बाप अची करे सम्झाईंदा आहिनि तव्हां मूंखे भुलिजी विया आहियो, मुंहिंजी त शिव जयंती बि भारत में ई मल्हाईंदा आहिनि। घायल भी आ शिवरात्रि। कहिड़ी रात्रि? ये ब्रह्मा जी बेहद जी रात। संगम ते अची करे रात खां ॾींहं अथां नर्क खां स्वर्ग ठाहींदो आहे मां। शिवरात्रि जे अर्थ जो भी कोई खे पतो न आहे। भगवान आहे निराकार। मनुष्य ते त जन्म बाय जन्म शरीर जे नाम बदलदा रहंदा आहिनि। परमात्मा चईंदो आहे मूंखे त शरीर ई न आहे, मुंहिंजो नाम शिव ई आहे न। मां सिर्फ़ बूढ़े वानप्रस्थ तन जो आधार वठंदो आहे। इहे पूज्य हुयो, हाणे पुजारी ठहियो आहे। शिव बाबा अची करे स्वर्ग रचंदा आहिनि। असां हुननि जा ॿार आहियूं त ज़रूर असां स्वर्ग जा मालिक हुजणा खपूं न। शिव बाबा अची करे स्वर्ग रचंदा आहिनि ऐं असां हुननि जा ॿार आहियूं त असां स्वर्ग जा मालिक हुजणा खपूं। ऊचते ऊचो बाबा ब्रह्मा विष्णु शंकर जो पार्ट पंहिंजो आहे। हर हिकु एक्टर जो पार्ट पंहिंजो आहे। हर हिकु आत्मा में पंहिंजो सुख जो पार्ट नूंदल आहे न। बाप कल्प कल्प अची करे भारतवासियुनि खे स्वर्गवासी ठाहींदो आहे। हुनखे भुलिजी वेंदा आहिनि। चईंदा आहिनि फलानो स्वर्गवासी थियो। अरे हाणे त नर्क आहे त पुनर्जन्म ज़रूर नर्क में ई वठंदा न। त पोइ तव्हां हुननि खे नर्क जो भोजन छो था खारायो? स्वर्ग में त अथाह वैभव आहिनि। पोइ हुननि जी आत्मा खे मंगाए करे नर्क जो भोजन छो था खारायो? पतित ब्राह्मणनि खे खिलाईंदा आहियो, प्याज आदि खाराईंदा आहियो, हुते थोड़ी इहो हूंदो आहे। त ॾिसो भारत जी छा हालत थी वई आहे न। भगवान वाचे हाणे मां तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र ॾिनो आहे। बाबा सभिनि खे ज्ञान जो टियों नेत्र ॾिनो अथई। कंहिंजी जाती ज्यादा खुलिजी वियो आहे, कंहिंजो अञा खुले थो, कंहिंजो थोरो सो खुलियल आहे। त पोइ राजाउनि जो बि राजा ठहींदा न। देवी देवता आहियूं, 84 जन्म भोगे पूज्य खां पुजारी ठही वेंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा शिव बाबा जा वारिस ठहिया आहिनि। शिव बाबा स्वर्गवासी असांखे ठाहियो हुई। तॾहिं हुननि खे सभु यादि कंदा आहिनि। ओ गॉड फादर रहम करो। साधू बि साधना कंदा आहिनि छो जी हिते दुख आहे न। शिव बाबा खे सभु छो यादि कंदा आहिनि? छो जी बाबा असांखे स्वर्गवासी ठातो हुई। ओ गॉड फादर रहम करो। साधू बि साधना कंदा आहिनि छो जी हिते दुख आहे त निर्वाण धाम में वञणु चाहींदा आहिनि। आत्मा परमात्मा में लीन त थींदी न आहे। इहे सम्झण भूल आहे। हाणे तव्हां चईंदा आहियो आत्मा परमात्मा
परम धाम में रहने वाली है, परमात्मा में लीन न थियण वारी है, आत्मा परम धाम में रहने वाली है। असां आत्मा तो देवी देवता कुल में ईंदासीं, पोइ 84 जन्म भोगे हम, पोइ सब 84 जन्म भोगे हम तो आत्मा को दैवी कुल, क्षत्रिय कुल, वैश्य कुल, शूद्र कुल में अची वेंदासीं। असां सभी आत्मायूं पहिरियों दैवी कुल में ईंदासीं, पोइ क्षत्रिय कुल में ईंदासीं, पोइ वैश्य कुल में ईंदासीं, पोइ शूद्र कुल में अची वेंदासीं। शिव बाबा जन्म मरण में न ईंदा आहिनि, सिर्फ़ु अची करे भारत खे स्वर्ग ठाहींदा आहिनि। गायन भी है न, सतयुग में सूर्यवंशी श्री लक्ष्मी श्री नारायण जी डिनाइस्टी हुई। जीअं क्रिश्चियन घराने में एडवर्ड दी फर्स्ट, सेकंड, थर्ड हूंदो न, वैसे ही हुते भी श्री लक्ष्मी श्री नारायण जी फर्स्ट, दी फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, हीअं 8 डिनाइस्टी हलंदियूं। हाणे तव्हां ब्राह्मणनि जो टियों नेत्र खुलियो आहे न, बाप भी आत्माउनि खे ॿुधाइनि था। बाबा चवनि था, बाबा ॾिसो कीअं असांखे स्मृति था ॾियारनि कि असांजी लक्ष्मी नारायण जी 1, 2, 3, असां सभिनि जी भी इहा लक्ष्मी नारायण जी भी 8 गद्दियूं, उन्हनि जी भी डायनेस्टी हली हुई न। हाणे असां ब्राह्मणनि जो टियों नेत्र खुलियो आहे न, बाप भी आत्माउनि सां ॻाल्हाइनि था। तव्हां इहे 84 जन्म लॻाए करे असां भी हुयासीं, पोइ लक्ष्मी नारायण सां गॾु उन्हनि जी पूरी राजधानी भी त हूंदी, त उहो सभु सत्य त्रेता द्वापर कलयुग में ईंदे ईंदे शूद्र कुल में अची वेंदा। हाणे उहो सॼी राजधानी खे बाबा वरी खां पावन था ठाहिनि, पावन ठाहे करे वरी दैवी कुल जे लायक था ठाहिनि। देवी देवताउनि जी कुल में लक्ष्मी नारायण जी 1, 2, 3, 4 जी डायनेस्टी में वञण जे लाइ हुनजी पूरी राजधानी खे लायक था ठाहिनि। बाबा चवनि था, हाणे तव्हां ब्राह्मणनि जो टियों नेत्र खुलियो आहे न, बाप भी आत्माउनि सां ॻाल्हाईंदा आहिनि। तव्हां हीअं 84 चक्कर लॻाए करे हेतिरा जन्म वरिता। वर्णनि जो भी हिकु चित्र ठाहींदा आहिनि, जंहिंमें देवताऊं, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ठाहींदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणदा आहियो, हम तो ब्राह्मण चोटी आहियूं। हिन समय असां ईश्वर औलाद प्रैक्टिकल में आहियूं। हिन समय राजयोग ऐं ज्ञान सां असांखे सुख गनेरे मिलंदा आहिनि। कोई त सूर्यवंशी महाराजा महारानी जो वरितो वठंदो आहे, कोई चंद्रवंशियुनि जो। सॼे किंगडम स्थापना थिए थी न, हर हिकु पंहिंजे पुरुषार्थ सां ई पद पाईंदा न। कोई पुछनि कि हाणे असां पढ़ी असांजो शरीर छुटी थी वञे त छा पद पाईंदासीं, त बाबा ॿुधाए सघंदा आहिनि। योग सां ई आयु वधंदी आहे न, विक्रम विनाश थींदा आहिनि। त बाबा असांखे ॿुधाए सघंदा आहिनि, योग सां ई आयु वधंदी आहे, विक्रम विनाश थींदा आहिनि। ऐं ॿियो कोई उपाय पतत खां पावन ठाहिण जो आहे ई न। पतत पावन थियण सां ई भगवान यादि ईंदो आहे। भगवान आहे कि इहे न ॼाणदा आहिनि। बाप चईंदा आहिनि, मां ईंदो ई भारत में आहे, इहा मुंहिंजो बर्थ प्लेस आहे न। सोमनाथ जो मंदिर केतिरो आलीशान हुयो। हाणे बाप ई ॿारनि खे सम्झाइनि था, जंहिंजा पोइ शास्त्र ठाहींदा आहिनि। भक्ति मार्ग में इहे यादगार ठहण शुरू थींदो आहे। जॾहिं पुजारी ठहींदा आहियूं त पहिरियों सोमनाथ जो मंदिर ठाहींदा आहियूं। भारत सत्य त्रेता में ॾाढो साहूकार हुयो। मंदिर में अथाह धन हुयो। भारत हीरे तुल्य हुयो। हाणे त कंगाल कौड़ी नस्ल थी वियो। पोइ वरी बाप अची करे भारत खे हीरे तुल्य ठाहे थो न, सॼी झाड़ जर्जरीभूत अवस्था खे पायल आहे। बाप चईंदो आहे, पंहिंजी शकल त ॾिसो, लक्ष्मी नारायण खे वरण लाइक आयो। नारद जी कहानी है न, पतित आत्मा पवित्र श्री लक्ष्मी अथवा नारायण खे कीअं वरती। विकार में वयो त पोइ पासपोर्ट कैंसिल थी वेंदो। पंहिंजे पाण खे ॾिसबो आहे कि असां अहिड़ो पुरुषार्थ कंदा आहियूं जो बाबा मम्मा जे गद्दी नशीन थी सघे। पंहिंजे पाण खे चेक करणो, असां अहिड़ो पुरुषार्थ कंदा आहियूं जो बाबा मम्मा जे गद्दी नशीन थी सघूं।
ये आहे ही पतित दुनिया, पवित्रता आहे मुख्य। हाणे त नो हेल्थ, नो वेल्थ, नो हैप्पीनेस आहे न। ये रुंड जे पानी मिसल मृग तृष्णा समान राज्य आहे। मतलब जो लिखाए में ईंदो आहे ओड़ो आहे न। हिन त बाबा चवंदा हिन ते दुर्योधन जी कहानी बि आहे शास्त्र में। दुर्योधन विकारी खे चइबो आहे। द्रौपदी चईंदी आहे असांजी लाज रखो। ये द्रौपदी है न बाप केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। जेतिरो बुद्धि जो बाप सां पूरो लॻल हूंदो त धारणा बि थींदी। नॉलेज ब्रह्मचार्य में पढ़बी आहे न। बाप चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए कमल फूल समान रहिणो आहे। ॿिन्ही तरफ़ तोड़ निभाइणो आहे। मरणो भी जरूर आहे। मरण समय मनुष्य के मंत्र ॾींदा आहिनि न। बाप चईंदा आहिनि त सभु मरण वारो आहे। मां कालनि जो काल सभिनि खे वापसि वठी वञण आहियां। त ख़ुशी थियणी खपे न। हाणे त सभु न शांति जी दुनिया में वञण वारा आहियूं। पोइ जो सुठी रीति पढ़ंदो वो स्वर्ग जो मालिक चईंदो, न पढ़ंदो त प्रजापति पाण पढ़ंदो। हिते तव्हां आया आहियो राजा ई पद पाइण। ये पढ़ाई है न। हिनमें अंधश्रद्धा जी त ॻाल्हि न आहे। ये पढ़ाई आहे राजा ई जे लाइ। बाबा चवंदा ये पढ़ाई आहे राजा ई जे लाइ। जीअं हुन पढ़ाई में एम ऑब्जेक्ट आहे न। बैरिस्टर चईंदा त जरूर योग जरूर पढ़ाइण वारे टीचर सां रखणो पवंदो न। हिते असांखे भगवान पढ़ाईंदो आहिनि त हुन सां योग लॻाइणो खपे न। बाप चवंदा मां परम धाम ॾाढो परे परे खां ईंदो आहे। परम धाम केतिरो ऊचो आहे न। सूक्ष्म वतन खां बि ऊच आहे। हुतां खां अचण में मूंखे 1 सेकेंड लॻंदो आहे। हुन खां तिखो ॿियो कुझु न थी सघंदो आहे। सेकेंड में जीवन मुक्ति सभिनि खे ॾींदो आहे न। जनक जो मिसाल आहे न। हाणे तव्हां नर्क पुराणी दुनिया में आहियो। नई दुनिया स्वर्ग खे चइबो आहे। बाप चईंदा आहिनि नर्क जो विनाश कराए मां स्वर्ग जी स्थापना थो करायां। बाक़ी हुननि खे सर्वव्यापी चइण सां छा मिलंदो? कुझु बि न। बाप त अची करे असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। बाक़ी सभी आत्माऊं शांति धाम में हली वेंदियूं आहिनि। आत्मा अमर आहे। हुनखे पाठ बि हुनजो अमर खे पाठ बि अमर ई मिलियल आहे न। पोइ आत्मा नंढी वॾी कीअं थी सघंदी आहे? आत्मा आहे ही स्टार, वॾी नंढी थी न सघे। हाणे तव्हां आहियो गॉड फादरली स्टूडेंट। गॉड फादर नॉलेजफुल ब्लेसफुल आहे न। उहे असांखे पढ़ाइनि था न। तव्हां ॼाणंदा आहियो हिन पढ़ाई सां हम तो देवी देवता ठहींदासीं। तव्हां भारत जी सेवा था करो न। पहिरियों तव्हांखे बाप जो ठहिणो आहे। ॿियो जगह गुरू वटि वेंदा आहिनि त हुननि जा ठहींदा आहिनि अथवा हुननि खे पंहिंजो गुरू ठाहींदा आहिनि। हिते त बाप आहे त पहिरियों बाप जो ॿार ठहिणो पए न। बाप ॿारनि खे पंहिंजी पूरी जायदाद ॾेई छॾंदो आहे। बाप चईंदो आहे ॿार तव्हां एक्सचेंज करो। तव्हांजो कखपन असांजो सभु कुझु तव्हांजो। देह सहित जो कुझु आहे उहो सभु कुझु मूंखे ॾियो। मां तव्हांजी आत्मा ऐं शरीर ॿिन्हिनि खे पवित्र ठाहे छॾंदमि। पोइ राजा ई पद बि तव्हांखे ॾींदमि। तव्हां वटि जो कुझु आहे उहो मूंखे ॾियो। मूंखे ट्रस्टी ठाहियो। मुंहिंजी श्रीमत ते हलो। जनक राज्य भाग्य सहित बलि चढ़ियो न त हुननि खे जीवन मुक्ति मिली। जनक राज्य भाग्य सहित बाबा ते बलि चढ़िया त हुनखे जीवन मुक्ति मिली न। बाबा ये सभु कुझु तव्हांजो आहे। बाप चए तो मूंखे वारिस ठाहियो त मां तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ तव्हांखे वारिस ठाहींदमि। सिर्फ़ु मुंहिंजी मत ते हलो न। बस धंधो करो, विलायत में वञो, कुझु बि करो, सिर्फ़ु मुंहिंजी मत ते हलो। खबरदार रहणो। माया घड़ी घड़ी पछाड़दी। विक्रम कोई न करणो आहे। कदम कदम ते श्रीमत ते हलणो आहे त श्रेष्ठ ठहींदासीं। बाप त दाता आहिनि। सिर्फ़ु तव्हांखे ट्रस्टी ठाहींदा आहिनि। चईंदा बि आहिनि ये ॿार धन आदि सभु भॻवान ॾिनो अथई। सभु हाणे भॻवान चए थो सभु मूंखे ॾियो। मां एक्सचेंज जो करां। मां प्रतिज्ञा तो करां। श्रीमत ते हलण सां तव्हांखे अहिड़ो श्रेष्ठ ठाहे छॾंदा। मम्मा बाबा जे गद्दी नशीन ठाहे छॾंदा बाबा। ये आहे राजयोग। ये लक्ष्मी नारायण बि राजयोग। ये लक्ष्मी नारायण बि हिन राजयोग सां अहिड़ा ठहिया न।
बिरला जे लक्ष्मी नारायण जो मंदिर ठाहियो अथई वो खुद न ॼाणदो आहे कि लक्ष्मी नारायण एतिरा धनवान कीअं ठहिया। हाणे बाप सम्झाइनि था हितां जे गरीब हुतां जा साहूकार ठहींदा। हिते जेका गरीब सभु कुझु बाप खे ॾेई करे हलंदा न उते वो साहूकार ठहींदा ऐं हितां जो साहूकारनि जो सभु मिट्टी में मिली वेंदो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि सती माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य माता पिता जी गद्दी नशीन थियण लाइ पूरो पूरो पवित्रता जी धारणा करणी आहे। ॿिन्हिनि तरफ़ निभाईंदे हुए पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो आहे। ॿियो आहे कोई बि विक्रम न करणो आहे। ॾाढो ख़बरदार रही श्रीमत ते हलणो आहे। ट्रस्टी ज़रूर ठहिणो आहे। वरदान पंहिंजे मस्तक विच सदा बाप जी स्मृति इमर्ज रखण वारा मस्तक मणि ठहनि। मस्तक मणि असां जंहिंजे मस्तक में सदा बाप जी यादि रहे हिन खे ई ऊंची स्टेज चइबो आहे। पंहिंजे खे सदा अहिड़ी ऊंची स्टेज ते स्थित रहण वारी श्रेष्ठ आत्मा समझी अॻियां वधंदा रहो। पंहिंजे खे सदा अहिड़ी श्रेष्ठ स्थिति स्टेज ते स्थित रहण वारी श्रेष्ठ आत्मा समझी अॻियां वधंदा रहो। मां अहिड़ी ऊंची स्टेज ते स्थित रही करे रहण वारी मां श्रेष्ठ आत्मा आहियां। सदा ये समझो मां सदा मस्तक विराजमान आत्मा हिन ऊंची स्थिति ते स्थित रहण वारी मां श्रेष्ठ आत्मा आहियां। जो हिन ऊंची स्टेज ते रहंदा आहिनि वो हेठां जी अनेक प्रकार जी ॻाल्हियुनि खे सहज पार करे छॾींदा आहिनि। समस्या हेठि हली वेंदी आहे ऐं स्वयं मथे थी वेंदा आहिनि। मस्तक मणि जो स्थान ही ऊंचो मस्तक आहे हिन करे हेठि न अचणो सदा मथे रहो। अर्थात बुद्धि से सदा बाबा सां जुड़ल रहो। हेठि कुझु बि थिए थो बस बाबा खे ॿुधायो जेकी सेवा करणी आहे करो बाक़ी वापसि मथे। स्लोगन आहे बेफिक्र बादशाह जी स्थिति जो अनुभव करणो अथव त मुंहिंजे खे तुंहिंजे में परिवर्तन करो। अच्छा ओम शांति।